अचो अचो रईस सांवल खान अचो, असांखे तव्हांजे अचण जो इंतज़ारु हुयो। या रईसगिरी वॾेर की ऐं भोतारकी तव्हांखे मुबारक हुजे दिलावर खान। मां न अॻु रईस हुयुसि न, हाणे हाँ मां सांवल खान हाँ ऐं सांवल खान ई रहंदुसि। पर सांवल खान असां इहा ख़बर ॿुधी आहे त राज जी चंग मुड़सी जी पग तव्हां पंहिंजे मथां रखी आहे। दिलावर खान मूंखे त कोई चंग मुड़सी जो शौक़ु आहे ई कोन, न कोई मां रईस या भोतार को वॾेरो थियण थो चाहियां। बसि सभिनी ॻोठ वारनि मिली करे असां पाण में मसइलनि खे हल करण लाइ सभु गॾु थियाऊं त जे ॻोठ जा मसइला हल कयूं, असां सभिनी इन ॻोठ में मोहबत ऐं प्यार अमन जो इतिहाद करण लाइ वचन कयो। सांवल खान मां बि तव्हां मां इहा ई उमेद रखां थो त हिन ॻोठ में तव्हां अमन कराइण में कामयाब वेंदो। हाणे बसि इहो अवाल ॾियो, असां तरफ़ अचण जो कीअं रुख कयो अथव? ना ॾियो दिलावर खे हाल अहवाल, असां हाली छाजे लाइ ऐं छो आया आहियूं? इहो दिलावर खान, ॻाल्हि इहा आहे त असीं ॻाल्हाईंदा आहियूं फारसी ॿोली, फारसी उहा तूं सम्झी सघंदे कोन। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मियां चाकर खान खे हिते पेश कयो, उन सां असांखे मीटिंग करणी आहे, उन सां हवा कंदासीं। असांखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे न, उहो रेस चाकर खान सां ॻाल्हाइणो आहे। सिधी ॻाल्हि आहे रेस दिलावर खान, हिते जेकॾहिं असां गॾु थिया आहियूं त छोकिरी खे वठण जे लाइ गॾु थिया आहियूं। जेसीं ताईं छोकिरीअ खे असांजे हवाले कयो न वेंदो, तेसीं ताईं असां हितां वञण वारा न आहियूं। दिलावर खान इज़त सां वापसि कंदो त बहितर आहे। तव्हां सभु छा था सम्झो त सौट चाकर खान तव्हांजे ख़ौफ़ खां अची हीउ ॻोठ छॾे लिकी वियो आहे? असां मञूं था दिलावर खान, ऐं तुंहिंजी ॻाल्हि खे रद्द बि कोन था कयूं। भला तूं इहो ॿुधाए त इहो चाकर खान असांजे साम्हूं अचे छो कोन थो? हू हिते हिमल न आहे। दिलावर खान साफ़ साफ़ ॿुधाए त हिन वक़्तु चाकर खान असांखे मिलंदो किथे? सौट चाकर खान राति ई निकिरी वियो अकबर खान तरफ़। हाणे तारा गोल तारा, अच्छा हाँ, माना त रेस चाकर खान रेस अकबर खान ॾे दावत खाइण वियो आहे, ऐं अकबर खान वरी चङो मुड़ुसु थियो आहे जो इन चाकर खान लाइ तरह तरह जा ताम तयार कराईंदो। हाँ रूंढा तूं तंज़ जूं छो न असां ते केतिरियूं ई तलवारूं उछलाए, पर असल में हक़ीक़त इहा ई आहे। दिलावर तूं चवी थो त चाकर खान वियो आहे अकबर खान ॾे राति जो। जेकॾहिं राति जो चाकर खान वियो आहे अकबर खान ॾे, त पोइ हींअर ताईं अकबर खान असांखे चाकर खान जो लाश छो न आहे मूंखे? इहा हक़ीक़त तव्हां अकबर खान सां मिली उनखां पुछा करे सघो था। हुन सौट चाकर खे मारे ज़मीन में दफ़न करे छॾियो आहे या पंहिंजी काल कोठड़ी में क़ैद करे छॾियो आहे। दिलावर खान जेसिताईं छोकिरी वापसि नथी थिए न, तेसिताईं असां चाकर खान जो पीछो कोन छॾींदासीं। हे त अकबर खान आहे, पर जेकॾहिं चाकर खान जो पीछो असांखे दोज़ख ताईं करणो पियो न, तॾहिं बि कंदासीं, छो त असां पंहिंजी ॻोठ जी इज़त खे बदनाम थियण कॾहिं बि न ॾींदासीं। ऐं चाकर खां हर हाल में पंहिंजो हिसाब किताब वठंदासीं। अचो बाबा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।